जय झूलेलाल। मुंहिंजो नालो खीरनी आहे। मां 9 साल जी आहियां। मां होली क्रॉस स्कूल में 3 दर्जे में पढ़ंदी आहियां। मां तव्हां सभिनी खे सिंधी ॿोलीअ जी अहमियत ॿुधाईंदमि। सिंधी ॿोली असांजी आर्य भाषा आहे। सिंधी ॿोली असांजी संस्कृति आहे। सिंधी ॿोली असांजी शान आहे। सिंधी ॿोली असांजी सुञाणप आहे। सिंधी ॿोली असांजी शान मान आहे। मां सिंधी ॿोलीअ सां जाम प्यारु करंदी आहियां। तव्हां सभु बि सिंधी ॿोलीअ सां प्यारु करो। सिंधीअ में ॻाल्हाइण जी कहिड़ी शर्म न। तव्हां सभु ॻाल्हायो सिंधीअ में। जीअं असांजी सिंधी असांजी मातृभाषा वधंदी ऐं काइम रहंदी। सिंधीअ में ॻाल्हाइण जी कहिड़ी शर्म कान्हे। तव्हां सभु दिलि सां ॻाल्हायो सिंधीअ में। जीअं असांजी सिंधी वधंदी। सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली। आयो लाल कयो झूलेलाल।